हाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। वक्त असीं तव्हांखे बदीन खां ख़बर ॾींदा हलूं त बदीन भरिसां यूसी काज़ी वाह जे ॻोठ अली मोहम्मद पड़ियाल जे ॻोठ प्राइमरी बॉयज़ स्कूल अला बचायो पड़ियाल जी बिल्डिंग जो कमु मुकमल न थियण ते स्कूल जे मासूम शागिर्दनि माशूक अली पड़ियाल, राशिद अली पड़ियाल, आशिक अली पड़ियाल पारां स्कूल अॻियां एहतिजाज मुज़ाहिरो कयो। हिन मौक़े ते स्कूल जे शागिर्दनि तोड़े नेक मर्द एडवोकेट खुदाबख्श पड़ियाल, शाहनवाज़ पड़ियाल, कामरेड उमर पड़ियाल ऐं ॿिनि चयो है त PS अला बचायो पड़ियाल 1958 खां क़ाइमु थियो, जंहिंमें हिन वक़्तु 70 ॿारड़ा ज़ेर तइलीम आहिनि। हिननि चयो त स्कूल जी बिल्डिंग जी ज़बू हालत जूं ख़बरूं मीडिया में अचण बाद कोर्ट जे चीफ जस्टिस नोटिस ऐं ज़ाती ॿुधणी बाद 6 महीना पहिरीं एजुकेशन वर्कर्स खाते जे ठेकेदार स्कूल जी बिल्डिंग जो कमु शुरू कयो, पर अञा ताईं मुकमल न थियो आहे। ठेकेदार अध में कमु छॾे फरार थी विया आहिनि, जंहिं सबबु स्कूल जा ॿारड़ा खुले आसमान हेठि तइलीम पढ़ण ते मजबूर आहिनि। हिननि चयो त असां एजुकेशन वर्क खाते बदीन जे कामरनि खे अहिड़ी शिकायत कई आहे, पर असांजी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न। हिननि मुतालबो कयो त स्कूल जी बिल्डिंग जो रहियल कमु मुकमल करायो वञे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।